SSP मटियारी फिसद बशीर मेमण की हिदायतुनि ते मटियारी ज़िले जे मटियारी शाहपुर दरपुर आला थाणनि जे पुलिस DSP मटियारी तारिक लतीफ़ ख़ानज़ादा, SHO मटियारी शाज़मान चांडियो, SHO शाहपुर दरपुर ज़ीशान अली लाशारी ऐं DSP हाला मुख्तार अहमद मेमण, SHO हाला हाजी ठारू ख़ान भट्टी जी अॻवाणीअ में अलॻि अलॻि कार्रवायूं कंदे मंशात विकिरो करण जे इल्ज़ाम हेठि 5 ॼणनि हर हिकु जान मोहम्मद उर्फ़ जानू माछी, शाहज़ेब उर्फ़ शाहू ख़ासकेली, अली हैदर माछी, इम्तियाज़ माछी ऐं फरमान बिरोहीअ खे गिरफ़्तार करे उन्हनि वटां 1030 ग्राम चर्स, 220 अदद हथरादू गुटको, 180 अदद मेनपुड़ियूं, 10 लीटर कचो शराब समेत 1 अदद मोटरसाइकिल पिणु हथ करे वरिती आहे। गिरफ़्तार थियलनि जे ख़िलाफ़ मटियारी, हाला, शाहपुर दरपुर थाणनि ते अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची